मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। साईं कोई शख़्स पहिरियां मस्जिद में मौजूदु हुयो, उते आज़ान मिली वई, हाणे उहो उन मस्जिद खां निकिरी करे ॿी कंहिं मस्जिद में नमाज़ पढ़े त उहो अमल कीअं आहे? साईं बिल्कुलु इहो कबी फेल आहे। जंहिं मस्जिद में मौजूदु हुयो, अगरि कंहिं बि पेशमाम ॾे कंहिं मसइलो खणी करे आया हो, बाज़ो का थींदो आहे त मस्जिद में माण्हू बंदो निमाज़ लाइ न ईंदो आहे, ईअं ई आयो पर हूंदो निमाज़ी आहे, पर हूंदो छा आहे निमाज़ी आहे। मस्जिद में जीअं जो आयो त हाणे नमाज़ में ॾिठईं अधु कलाकु आहे, हे मस्जिद में जीअं जो पंहिंजो मसइलो मौलवी साहिब खे ॿुधाईं, अचानक हिते आज़ान थी वई, अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर। हाणे इन बंदे जे लाइ मुनासिब न आहे जो हाणे इहो इतां निकिरी करे ॿिए हंधि किथे नमाज़ पढ़ी, जिते आज़ान थी आहे हाणे नमाज़ बि हिनखे इते पढ़णी आहे, पर मजबूरी आहे का साईं गाॾी निकिरी वेंदी पोइ हिते, या मां किथे पेशो आहियां। बाज़ औक़ात ईअं बि थींदो आहे मदरसे में जेके तालिब इल्म पढ़ंदा आहिनि न, त उते त मदरसे में आज़ान थी वेंदी आहे, पर इन मदरसे तालिब इल्म जी नमाज़ ॿिए हंधि ड्यूटी लॻल हूंदी आहे त तोखे फ़लाणी जॻह ते नमाज़ पढ़णी आहे फ़लाणी जॻह ते, त उहो हिकिड़े क़िस्म जो उज़ुर आहे। बाक़ी जंहिं मस्जिद में तव्हां मौजूदु हुयो उते आज़ान थी वई आहे, कंहिं क़िस्म जी हाणे तव्हांजे लाइ गुंजाइश न आहे जो इन मस्जिद खां निकिरी करे ॿी कंहिं मस्जिद में वञी करे नमाज़ पढ़ो। हाणे तव्हांखे नमाज़ हिते ई पढ़णी आहे, ऐं जेकॾहिं ईअं कयो इहो फेल जेको आहे न उहो कबी फेल आहे, यानी बहितर अमल न आहे इहो जेको आहे न कमु भलो न आहे, बल्कि भलो कमु इहो आहे हिते ई जेको तव्हां नमाज़ पढ़ो।